हैदराबाद हल्को ॿाराड़ी अंबनि जे बाग़नि जे हवाले सां सिंध में हिकु ख़ासि अहमियत रखे थो, जिते सवे एकड़नि ते अंबनि जा बाग़ बीठल आहिनि, जेके हर साल मुल्क जे मुख़्तलिफ़ मार्केटुनि में मोकिलिया वेंदा आहिनि। पर हिन साल कोरोना वायरस सबबि अंबनि जो कारोबार सख़्तु मुतासिर थियण जो ख़दशो आहे। उन हवाले सां आबादगारनि ऐं वापारियुनि जो चवणु आहे त मुल्क जी अहिड़ी सूरत हाल रही त हिन साल अंब ॿाहिरि मुल्कनि में एक्सपोर्ट न थी सघंदो। अदा हिन साल ॿाहिरि अंब एक्सपोर्ट असांजा कोन थींदा, इन करे जो कोरोना सबबि मुल्कनि में लॉकडाउन आहे। सरहदूं असांजूं बैन अक़वामी सरहदूं असांजूं बंदि आहिनि ऐं आबादकारनि खे ऐं वापारियुनि खे जिन लाखों रुपए में करोड़नि रुपए में बाग़ ख़रीद कया आहिनि, उन्हनि खे तक़रीबन वॾो लॉस आहे। हिन तव्हां जेके सुवाल पुछी रहिया आहियो त मतिलबु वबाई मर्ज़ जे हवाले सां अंब जे बारे में, तो अंबनि जो मसइलो इहो आहे, पहिरीं एक्सपोर्ट थींदो, कुझु असांजे मुल्क में माशाल्लाह खपत सुठी आहे, ॿियो एक्सपोर्ट बि तमामु घणो थींदो आहे एमिरेट्स में, लंडन में या UAE में, ॿियनि मुल्क ईरान, अफ़गानिस्तान इन पासे तमामु घणो वञे थो। पर हींअर हाल फ़िलहाल हिननि अफ़गानिस्तान जो बॉर्डर खोलियो आहे चवनि था, पोइ खाधे पीते हवाले सां खोलियो अथनि या कंहिं हवाले सां कुझु मड़ी खोलियो आहे, थोरो मड़ी माण्हुनि में थियो आहे त थी सघे थो माना कुझु न कुझु बहितरी थिए। पर अञा ताईं त का बि अहिड़ी बहितरी ॾिसण में अचे न पई। असांजो ख़र्चु तमामु घणो थियल आहे अंबनि जे हवाले सां। न त गुज़िरियल साल असांखे सुठी आमदनी थी अंबनि जे हवाले सां, पर हिन साल अञा ताईं त एक्सपोर्टर कोन आया आहिनि, न वापारी असां वटि न त पंजाब जा वापारी हिते अची वेंदा आहिनि हेसिताईं, ऐं लेबरूं अची वेंदियूं आहिनि, पर लेबरुनि खे बि एतिरी सख़्ती पाबंदी आहे जो 50 साल खां मथे या 60 साल जी उमिरि खां मथे वारे खे छॾीनि कोन था हिते, ऐं ठेकेदार ऐं वापारी आहे कोन। ॾिसिजे अञा अंब शुरू थियो आहे, मिसबिला थी आहे कल्ह 4 ॾींहं खां वठी, अञा का वाज़े पोजीशन ज़ाहिर ॾिसण में नथी अचे। बहरहाल जो अखियुनि ॾिठो आहे त सौ सुधो नुक़सानु ॾिसण में अचे पियो। बहरहाल वधीक अलाह साईं रहम कंदो पंहिंजो सभिनि जे मथां। तक़रीबन 70 वण आहे ऐं इन में असांखे जेको सो मसइलो आहे, पाणी आहिनि, ख़र्च आहिनि, हीअ आहिनि, हीअ आहिनि, सभु दवाऊं आहिनि, जेके भाण आहिनि, मिसाल जेके बि मिलाए सिलाए असां वरितो आहे। किरोना जो जेको चकर असांखे लॻो आहे, ॾाढो ॾुखियो लॻो आहे, ऐं हींअर असां स्पोर्ट विस्पोर्ट सभु बंदि लॻी पियूं आहिनि। इन जे करे असीं वापारी माण्हू मरी विया आहियूं। इन जे करे जो असां कंहिंखे चई नथा सघूं जो स्पोर्ट का खुले या हेॾा होॾा कुझु थिए, को मसइलो हल थिए त असीं करियूं। पर हाणे रहियो मक़सदु ॻाल्हि जो लॻो पियो असीं अंबनि में त टुटी वेंदासीं, पर दुआ करियो स्पोर्ट खुली वञे, जे खुली वई त असांखे वरी पिया मिलंदा, जे नथी स्पोर्ट खुले त हिन में असांखे रुपयो कोन मिलंदो। सदन चवणु आहे त सिंध जा अंब ॾेहे तोड़े परॾेही में मशहूरु आहिनि, पर हिन साल हवाई ऐं सामूंडी रस्ता बंदि हुजण करे अंब परॾेही मार्केटनि ताईं न पहुची सघंदा, जे करे खेनि तमामु घणो नुक़सानु थियण जो ख़दशो आहे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ TV, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।